सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। केंझो थाणे जी हद ॻोठ मिठो शर में जवाबदार अली हसन शर पंहिंजी घरवारी मुस्मात लीला शर खे क़त्ल करे छॾियो आहे। केंझो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल ॾहरकी रवानो करे छॾियो। केंझो पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। नई जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। वधीक जांच करियूं पिया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया रेती मां, जिते केंझो थाणे जी हद ॻोठ मिठो शर में जवाबदार अली हसन शर पंहिंजी घरवारीअ मुस्मात लीला शर खे क़त्ल करे छॾियो आहे। केंझो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल ॾहरकी रवानो करे छॾियो। केंझो पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। नई जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। वधीक जांच करियूं पिया। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं रेती मां, जिते केंझो थाणे जी हद ॻोठ मिठो शर में जवाबदार अली हसन शर पंहिंजी घरवारी मुस्मात लीला शर खे क़त्ल करे छॾियो आहे। केंझो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल ॾहरकी रवानो कयो आहे। केंझो पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। नई जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। वधीक जांच करियूं पिया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया रेती में केंझो थाणे जी हद ॻोठ मिठो शर में जवाबदार अली हसन शर पंहिंजी घरवारी मुस्मात लीला शर खे क़त्ल करे छॾियो। केंझो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल ॾहरकी रवानो करे छॾियो आहे। केंझो पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रेती मां वास जी रिपोर्टर मोहम्मद ज़मान चाचड़ खां। जी मोहम्मद ज़मान, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी, रात देर सां वाक़ियो पेश आयो आहे केंझो थाणे जी हद में, जिते जवाबदार अली हसन शर जेको आहे पंहिंजी पीर सन घरवारी माई लैला खे क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त क़त्ल जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे ऐं केंझो पुलिस जो इहो चवणु आहे त असीं क़त्ल जी जांच करे रहिया आहियूं ऐं हिन वक़्त ताईं जवाबदार जी गिरफ़्तारी भी अमल में न आई आहे। पुलिस पार्टी जेका आहे उहा जवाबदार जे पुठियां वियल आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ज़मान अपडेट करण लाइ।